मोहम्मद अली जान मुजद्दिदी ज़ोनल अमीर तहरीक लबैक पाकिस्तान शुमाली सिंध मूंसां गॾोगॾु लाड़काणे डिवीज़न जो सरपरस्त आला उस्ताद उलफ़ाज़ साईं आफ़्स नाले मिठो मशहूरी साहब जन, लाड़काणे डिवीज़न जो अमीर अल्लामा सजाद हुसैन भुट्टो हुसैनी साहब, अल्लामा हिम्मत अली चांडियो साहब, हाफ़िज़ तालिब हुसैन साहब जन। जीअं त बल्दियाती इंतख़ाबात जो जीअं सिलसिलो शुरू थियो त मुसलसल असांखे इंतकामी कारवायुनि जो निशानो बणायो वियो। 50 सालनि खां वठी जेका सियासी जमात आहे बिलख़ुसूस अंदरून सिंध में जेका चवे थी त असां सिंध जे अवाम जो आवाज़ आहियूं, ॿाराड़ी जो आवाज़ आहियूं, उन्हनि जी सियासी जेका बलूगत आहे उहा अवाम जे साम्हूं थी आहे, पर ईअं सम्झो त हाणे उहा सियासी जमात जे बजाए हिकिड़ी माफ़िया जी शिकिल अख़्तियार करे वई आहे। सरकारी मशीनरी, सरकारी सरपरस्ती में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPAs, MNAs, वॾेरनि, सरदारनि, नवाबनि तहरीक लबैक पाकिस्तान जी हर सतह ते ईअं सम्झो त गैर क़ानूनी, गैर आइनी रस्ता रोक कई। उन सभिनी खे बर्दाश्त कंदा आयासीं। इलेक्शन जो ॾींहुं थियो त सरेआम हिकिड़ी थींदी आहे न लिक छप में धांधली, सरेआम जीअं ज़िला कंबर शदाद कोट में MPA साहब आहे नवाब सरदार चांडियो, हुनजो पुटु आहे लश्कर ख़ान चांडियो, यूनियन काउंसिल पावारो में ज़िले काउंसिल जी सीट ते लश्कर ख़ान बीठो, हुनजे साम्हूं तहरीक लबैक पाकिस्तान जो उम्मीदवार अब्दुल हकीम चांडियो बीठो। पहिरियां त हुन ॾे क़ुरान पाक मोकिलियऊं, लालचूं मोकिलियऊं, धमकियूं ॾिनऊं, पर इलेक्शन वारे ॾींहुं पोलिंग एजेंटनि खे धमकाए फ़ोनियूं कयूं वयूं, जेकॾहिं तव्हां पोलिंग स्टेशन ते वेठव त तव्हांजो ख़ैरु नाहे। यूनियन काउंसिल पहवारो में तहरीक लबैक पाकिस्तान जा सभई पोलिंग एजेंट इंतख़ाबी अमल खां ॿाहिरि करे प्रिज़ाइडिंग ROs ऐं DRO जे सरपरस्तीअ में उहा इलेक्शन कराई वई ऐं बावजूदि उन जे ज़िले काउंसिल जी सीट ते असां 731 वोट नवाबज़ादे जे साम्हूं खयासीं। जेकॾहिं इहे असांजा एजेंट वेठा हुजनि हा, साफ़ शफ़ाफ़ थिया त यकीनन असां उन खां सीट खण। अवाम एतिरो हिननि खां राज़ी आहे। यूनियन काउंसिल पावारो गेबी देरे जे भरिसां आहे, उतां 700 खां मथां तहरीक लबैक पाकिस्तान वोट थी खणे। इन खां अलावा जेकमबाद जे अंदरि आहे, रिटायर हेड मास्टर जे घर जे अंदरि पोलिंग स्टेशन क़ाइमु कई वई आहे ऐं पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हर तरह जे बोगस वोटिंग धांधली खां बाद में ॾिठई त हारायां थो, 40 खां 50 हथियारबंद घुराया हुया ऐं असांजो उम्मीदवार तहरीक लबैक पाकिस्तान जो म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड ते बीठल हाजी मोहम्मद सलमान गोपाम दाहूं कयूं। अच्छा, जेके ज़िलनि में इलेक्शन कमिश्नर वेठा आहिनि, इहे त वीचारा बसि जेका आसारे क़दीमा जूं निशानी विहारियूं आहिनि, भई को बि पावर कोन्हे हिननि खे त हीउ गैर क़ानूनी, गैर आइनी कमु थो थिए, भला लेटर त कढो बाबा, हीउ अमल गैर शफ़ाफ़ तरीक़ो आहे, इहो न आहे। का दादरसी कोन थी, DRO DCOs लॻा पिया आहिनि, DCO सिंध हुकूमत जा मुक़ररु थियल आहिनि, ROs जेको आहे सो रोड्स ऐं ट्रांसपोर्ट खाते जा माण्हू मुक़ररु थियल आहिनि, मुख़्तियारकार मुक़ररु थियल आहिनि, इहे सभु गवर्नमेंट जा मुक़ररु थियल माण्हू आहिनि। इन्हनि जे सरपरस्ती में इलेक्शन थी रही आहे। यूनियन काउंसिल अगड़ा में जेको आहे सो 150 वोट असां खटी विया आहियूं, 225 खां मथे थिया पीपल्स पार्टी जा, 300 खां 65 मथे असांजा वोट ठपो गुम करे उन जाइ ते असांजे माण्हुनि खां अंगूठा हणाए विया। 150 वोट असांजा ख़ारिज कया विया आहिनि। सूरत हाली आहे। यूनियन काउंसिल खंडू आहे, साबिक़ MPA नजमुद्दीन अबड़ो पोलिंग बूथ में वेही करे उते जेको आहे सो माण्हुनि खे हिदायतूं ॾेई रहियो आहे त पीउ ते तव्हां ठपा हणो, उहो इलेक्शन जो बाइकाट कयो आहे। यूनियन काउंसिल जीवन अबड़ो कंबर शदाद कोट में उते इलेक्शन जी राति ताईं जेके हिन लिस्टूं लॻायूं त TLP जो उम्मीदवार, चेयरमैन, वाइस चेयरमैन ऐं काउंसिलर खे क्रेन जो निशान आहे। वरी सुबुह जो सवेर कंहिंखे मटु, कंहिंखे दिलो, कंहिंखे बदक। बाबा हे DRO साहब, हे तव्हां पाण असांखे अलाट कया निशान, हे लिस्टूं, हे सभु रिकॉर्ड आहे त DC साहब मिलण लाइ तयारु कोन्हे। सही मां पाण थो ड्राइविंग कयां। बाबा तूं कॾहिं खां ड्राइवर थियो आहे गवर्नमेंट जो? तुंहिंजो कमु आहे त का फिरिया, तूं DRO आहे, असांजी बुत सही 2 मिंट वेह त सही। कंबर ज़िले में शोबान शेख आहे, उन वार्ड ते उन्हनि कैंसिल, उनजो निशान जेको आहे तब्दील कयऊं, उहा इलेक्शन मुलतवी कराई वई। उन जाइ ते असांजी न कराई वई। सरकारी सरपरस्ती आहे, हुकूमती मशीनरी आहे। असां चीफ इलेक्शन कमिश्नर पाकिस्तान खां इहो मुतालबो था कयूं त हीअ जेका लाड़काणे डिवीज़न जे अंदरि बिलख़ुसूस
ही 14 ज़िलनि में ओवरऑल हर पार्टियूं तव्हां ॾिसो GDA दाऊं पई थी करे, PTI दाऊं पई थी करे, ॿियूं पार्टियूं दाऊं थियूं कनि। माना इहो इंतख़ाबी अमल ते वॾे में वॾो सुवालिया निशान आहे त हीअ हर का बि पार्टी मुतमइन कान्हे जेका अपोज़िशन में आहे। गवर्नमेंट पार्टी वारनि अॼु असांजी रिकाउंटिंग कराई कंबर में ऐं उहा अल्हम्दुलिल्लाह वराए करायूं, पोइ बि असां खटी वियासीं, सीट पंहिंजी कढी आयासीं। हिननि खां हज़म कोन थो थिए। ही सदाईं अवामी पार्टी था, जमहूरी पार्टी था, पर जमहूर आहे कोन, डिक्टेटरशिप आहे। ईअं सम्झो त सियासी हिकिड़ी ईअं डिक्टेटरशिप आहे। इहे साॻाई वॾेरा आहिनि, उन्हनि जो ई निज़ाम आहे, का बि तब्दीली कोन्हे। 5 साल गुज़री विया, इहे ई फंड हा, इहो ई माण्हू हो, इहो ई आवाम हो, ऐं हिननि किरोड़ा रुपया ख़र्च कया आहिनि। मां तव्हांखे हिकिड़ी क्लिप ॾेखारियां, हिकिड़ो इलेक्शन जो शेड्यूल हूंदो आहे त काउंसलर केतिरो ख़र्च करे, पर ही गाॾियुनि जा काफ़िला 40 50 गाॾियूं वठी लश्कर निकिरनि। माना सिधो सौ इलेक्शन जेको कानूनी आइनी दाइरो आहे, जंहिंजे दाइरे जे अंदरि जंहिंखे रूल्स रेगुलेशन था चऊं, कोड ऑफ कंडक्ट था चऊं, उनजी वायलेशन थी रही आहे। पर इलेक्शन कमीशन न रीजनल लाड़काना न वरी जेके डिस्ट्रिक्ट में वेठा आहिनि हिननि जा को बि क़दम खणण लाइ तयारु आहिनि। चीफ इलेक्शन कमिश्नर ते असां इहा गुज़ारिश था कयूं, सुप्रीम कोर्ट ऑफ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां, त हिते अवाम जे वोटनि ते ॾींहं ॾिठे जो धाड़ो हयो वियो आहे। जेकॾहिं अवाम जो एतमाद इंतख़ाबी अमल खां बेज़ार थी वियो, एतमाद खजी वियो, त पोइ तव्हां ईअं न चओ त मुल्क ते मार्शल लॉस थी लॻे, डिक्टेटरशिप थी अचे, पोइ आइन शिकन माण्हू थो अचे। इहो हथ सां माहौल तव्हां फराहम था कयो। अवाम खे पंहिंजा मुंतख़िब नुमाइंदा चूंडण जो हक़ु ॾियो, माण्हू पंहिंजा माण्हू चूंडनि, वरी 5 सालनि खां पोइ हुनजो एहतिसाब कनि। इहो हुनजो राइट आहे, माण्हुनि खां राइट न खसियो। जेकॾहिं इहा ई तव्हां जेका पैदागिरी कंदा रहंदव त ज़ाहिर आहे असां वटि ॿियो कहिड़ो रस्तो हूंदो। असां मुज़ाहिमत कंदासीं, रस्ता रोक कंदासीं, पोइ चवंदो मुल्क खाना जंगी जे वर चढ़ी वियो। तंहिंजे करे चीफ इलेक्शन कमिश्नर पाकिस्तान, रीजनल कमीशन जेको ऑफिसर आहे उनखे, जेके बि हिन जा आहिनि कमिश्नर, महिरबानी करे उनखे हटाए। इन्हनि जी मौजूदगी में शफ़ाफ़ इलेक्शन न थी आहे, धांधलियूं थियूं आहिनि। जेकॾहिं इहो अमल जारी रहियो त असां सम्झंदासीं त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जो चीफ इलेक्शन कमिश्नर रिगिंग में मुलविस आहे। जेकॾहिं हुन क़दम न खयूं त बसूरत दीगर असांजे लाइ मैदान ते अचण खां सवाइ ॿियो को रस्ता रोक न थींदी। पोइ ईअं न चवनि तहरीक लबैक पाकिस्तान रोडनि ते थी निकिरे, मौलवी रोडनि ते आया, रस्ता रोक कयूं, हे शिदत पसंद आहिनि, हे एक्सट्रीमिस्ट आहिनि, इहे सभु हे एहतिजाज कनि, सभु हलाल आहिनि। बाक़ी जेकॾहिं असां कंदा आहियूं त हराम थी वेंदा आहिनि। तंहिंजे करे महिरबानी करे आला अख़्तियारियूं, आला इदारा नोटिस वठनि। असांजी इहा दां आहे, जिथे जिथे रिगिंग थी आहे उते इलेक्शन मुलतवी कराए असांजे माण्हुनि खे मौक़ो ॾिनो वञे, सही तरीक़े सां इलेक्शन थिए। पार्टियुनि सां त गॾिजी जेका एहतिजाज न कंदासीं, छो त GDA ख़ासि करे JUI PTI असां ॾिठो आहे बल्दियाती इंतख़ाबात में हिननि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते सीट एडजस्टमेंट कई आहे। हुननि सां किथे चेयरमैन जेकॾहिं पीपुल्स पार्टी जो काउंसलर पंहिंजो JUI जो आहे, इहो सिर्फ़ु ॿाहिरियां बने ते आहे, हक़ीक़ी इहो अमल कोन हूंदो। बाक़ी हक़ीक़ी तरह सां जेका अपोज़िशन हूंदी, असांखे राइट न मिलियो, तहरीक लबैक पाकिस्तान पंहिंजा आज़ादाना अकेला मुतालबा मंज़ूर कराए मोटंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह असांखे एतिरी अवामी ताक़त आहे जो असांखे इहा कमज़ोरी न आहे त असां कंहिं जमात जो हिसो थियूं। जेकॾहिं असां सम्झोसीं जेको असांजो राइट आहे, इलेक्शन कमीशन जो जेको जंहिं जाइ ते फोरम आहे, असां पहिरियां उहो इस्तेमालु कंदासीं। उनखां पोइ कोर्ट आहे, कोर्ट खां बाद में आख़िरी ऑप्शन आहे त असां पुरअमन जिदोजहद ते यकीन रखंदासीं, मैदान ॾींदासीं। जा माण्हू अदालत में पिटीशन फाइल कंदासीं ऐं DROs खे असां एप्लीकेशन जेको फॉर्म आहे प्रॉपर चैनल आहे, असां उते एप्लीकेशन जमा करायूं आहिनि। सभु 3 ॾींहंनि ताईं इहा अपील जो असांखे राइट आहे, DRO इलेक्शन रोकाए सघूं था। ऐं हाई कोर्ट में असांजा पैनल तयारु आहे, इंशाअल्लाह ताला असां हाई कोर्ट में वेंदासीं जिथे जिथे रिगिंग थी आहे। ईअं न आहे त हरू भरू असां वावेला कंदासीं, जिथे सम्झूं था ज़्यादती थी आहे उन ज़्यादती जे ख़िलाफ़ु असां जेको मैदान ॾींदासीं।